वेलकम बैक नासी नवा क्या कंदासीं मीरपुर माथुलो पुलिस जी कार्रवाई बाबत तव्हांखे ॿुधाईंदासीं। 4 जाबदार गिरफ़्तार कया आहिनि। फुर थियल 38 लख रुपया हथ करण जी दावा कई आहे। पुलिस आदिलपुर घोटकी रोड तां एजाज महर खां फुर कंदड़ जाबदार गिरफ़्तार करे वरिता आहिनि। गिरफ़्तार जाबदारनि में अली लाखो, अदनान गबोल, बाबर गोलो ऐं फरहान कलवट शामिल आहिनि। वधीक तफ़सील वठंदासीं लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, आगाह कजो, मीरपुर माथुलो पुलिस कार्रवाई कई आहे, 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो, वधीक तफ़सील ॾिजो। मीरपुर माथुलो पुलिस पारां ही घोटकी में तकरीबन 2 महीना अॻु में 38 लख रुपया फुर वारे मामले में अहम गैंग गिरफ़्तार कई आहे, जंहिंमें एजाज महर खां फुर दौरान 38 लख रुपया फुर करे उनखे ज़ख़्मी कयो वियो हो, जेको ॻणती जोगी हालत में सखर अस्पताल हो। इन मामले जी जेका जांच हुई, उहा जांच डीएसपी यूटी ऐं एसएचओ मीरपुर माथुलो वहीद भुटियावाले उनमें अॼु जेको 38 लख रुपया उन्हनि खां जवाबदार गिरफ़्तार करे 38 लख रुपया उनखे वापसि कराया विया आहिनि। ऐं उन सां गॾु जेके मुख्य जवाबदार नी उनमें आहे अली लाखो, अदनान गबोल, बाबर गोलो ऐं फरहान कलवट, इन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं पुलिस मूजिबि त ही मुख़्तलिफ़ ॿिनि वारदातनि में बि जेके नी मुलविस नी। ऐं पुलिस जेको डीएसपी यूटी आहे उन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सोहेल चुमरे प्रेस कॉन्फ्रेंस ते चयो आहे त ही जेका गैंग आहे, ही गैंग अॻु में केतिरनि ॿिनि वारदातनि में मुलविस आहे। ऐं उन्हनि खां असां जेको आहे 4 मुख्य जवाबदार जेके नी उहे गिरफ़्तार कया नी, ऐं उन जा 3 जेके साथी नी उहे फरार नी। उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस कोशिशूं करे पई। ही एजाज महर खां फुर थी घोटकी आदलपुर लिंक रोड ते, जिथे ही जांच मीरपुर माथुलो पुलिस हवाले अॼु पुलिस अहम कार्रवाई करे 4 जवाबदार जेके मुख्य जवाबदार उनखे गिरफ़्तार कयो आहे। उनखां फुर थियल जेका रक़म आहे उहा पिण हथ कई वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी लतीफ़ वसीर तफ़सील ॾियण लाइ।